अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पेरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते। हुकूमत पीपल्स पार्टी की सख्त रद्द अमल बाद इकोनॉमिक जोन तरमीमी ऑर्डिनेंस वापस वठी छॾियो। वज़ीर आज़म पारां ऑर्डिनेंस की मंजूरी लाइ सदर के एडवाइस उमाणी वई। ज़रन मूजिब हुकूमत पारां ऑर्डिनेंस मंजूरी लाइ सदर के उमाणियो वियो हो। सदर 15 ॾींहं ताईं सही न कई। सदर पारां सही न करण ते ऑर्डिनेंस पाण मुरादो लागू थी वियो। पीपल्स पार्टी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असम्बली जे इजलास में एहतजाज ऐं वॉकआउट कयो हो। अमरीका ईरान सां वापार ते नयूं पाबंदियूं लगाए छॾियूं। सदर ट्रंप पारां ईरान सां वापार कंदड़ मुल्कनि मथां 25% टैरिफ लागू। व्हाइट हाउस पंहिंजे शहरियुनि खे जल्द खां जल्द ईरान मां निकिरण जी हिदायत करे छॾी। व्हाइट हाउस जो चवणु आहे त अमरीकी शहर जल्द ईरान मां निकिरण ऐं हुकूमती मदद जो इंतज़ार न कनि। सिंध समेत सॼे मुल्क में थधि जी लहर, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद कोहीड़ो। घोड़की, सखर, खैरपुर, नौशरफरोज़, नवाबशाह, मटियारी, दादू ऐं ॿिया इलाइक़ा कोहीड़े जी लपेट में। पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में बि कोहीड़े ऐं थधि सबबि आम ज़िंदगी मफ़लूज। मौसमियात खाते जो चवणु आहे त उतर ओभर जूं हवाऊं हलण सबबि थधि में इज़ाफ़ो थियो आहे।